अस्सलाम वालेकुम। मिसन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार ख़बरों असां शेयर कंदा हलूं। नसीरवाह मां निकिरंदड़ लांडी शाख टू जे सवें आबाद गारनि पारां शाहनवाज़ लिगारी, मुख्तियार लिगारी, अली नवाज़ लिगारी, लियाकत ओठो जी अॻुवाणी में मुख्य गेट आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 2 महीननि खां शाख में पाणी न हुजण करे इंसान तोड़े जानवर उञ मरी रहिया आहिनि। आबपाशी अमलो पंहिंजे होड ते क़ाइमु आहे, जॾहिं त एहतजाज वारे हंधि आबपाशी अमले पहुची ॻाल्हियूं कयूं, ख़ातिरिन ते एहतजाज ख़त्म कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ विज़िट करियो असांजी वेबसाइट मिसन वडी न्यूज़ नेटवर्क।